خاتم النبيين وكان الله بكل شيء عليما. وقال النبي صلى الله عليه وسلم أنا خاتم النبيين لا نبي بعدي أو كما قال النبي صلى الله عليه وسلم. صدق الله وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين الكريم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. मदीने जे साईं जा आशिक दीवाना परवाना ज़ौक़ व शौक़ सां दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि वाले बैतिही अजमाइन। वो अर्श के चिराग मैं उनके कदमों की धूल हूँ। आए जिंदगी गवारो में गुलाम रसूल हूँ। इस्लाम क्यों न हो मुमताज दुनिया भर के दीनों में, वहाँ मजहब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। डाढ़िया चो सुभान अल्लाह। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में डाल लो तो के मोहम्मद की गुलामी का। इंतहाई वाजिबुल एहतराम मुझा मोहतरम दोस्तों भाइरों बुजुर्गों, अज 19 फरवरी 2023 बरोज आचर जे अंदर घोट की सतार सिदरी 2 हजरत साईं नूर मोहम्मद शाह दामत बरकातुहुल आलिया जे तरफा ही प्रोग्राम मुनक़िद थियल आहे, जंहिंमें तव्हां सी शरीक आहियो। अल्लाह पाक का दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत तरफ़ाइन जो अचण वेहण ॿुधण आलमन जो ॿुधाइण पंहिंजी बारगाह आलिया में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इंशाअल्लाह ये अजीम शान ताजदार खत्म नबुवत व अजमत कुरान पाक जे उन्वान सा सुबह का वठी करे शुरू आ शाम ताईं जारी हो सारी रहंदी। इंशाअल्लाह उलमा किराम बेतरतीब अवां जे आॾो मुख्तलिफ उन्वानात ते मुखातब थींदा ऐं तव्हां सां ॿुधी करे इंशाअल्लाह पंहिंजूं दिलियूं ठारींदासीं ऐं ईमान ताज़ो कंदासीं। मुंहिंजा मोहतरम दोस्तों, हजरत मौलाना कारी नूर मोहम्मद लखन साहब जे राब्ते सां बार बार ऐं साईं हुकुम कयो त अवां खे उन्वान आहे अज़मत कुरान पाक। ॿियो उन्वान मदर जलसे जो आहे ताजदार खत्म नबुवत। कुछ उलमा किराम उन उन्वान ते भी ॻाल्हाईंदा। मदीने जे मीर आमिना जे लाल जो खत्म नबुवत भी अजीम मौजज़ो आ। मेराज भी मिठे मोहम्मद करीम जो मौजज़ो आ। कुरान पाक भी मदीने वाले साईं जो जिंदा मौजज़ो आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह।
खत्म नबुवत वारो मौजू भी कहीं नबी के ना मिलो। नबुवत मिलिया, रिसालत मिलिया, किताब त मिलिया, लेकिन उन्हनि खे खत्म नबुवत वारो बा कमाल मौजू ना मिलियो आ। खत्म नबुवत जो ताज रब पारायो आ तवा असांजे नबी आमिना जे लाल मिठड़े मोहम्मद मुस्तफा के जेको ता क़यामत जारी और सारी रांदो। साईं फरमायो अना खातमुन नबीयीन ला नबिया बादी, मां पूरे नबियन जो खातम आया, मुझे मथो नबुवत जो सिलसिलो खत्म आ। मुझे रिसालत मुझे नबुवत जा तराना क़यामत ताईं हलंदा रहंदा। ऐं इहा खत्म नबुवत जो ताज रब मूंखे पारायो आ। खत्म नबुवत जा परवाना ॾाढा चओ सुभान अल्लाह। मेराज वारो कमाल, मेराज मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मौजू अल्लाह पाक अता कयो, एड़ो मौजू 1.25 लख नबियन के न मिलियो आ। इहो मेराज वारो वडो कमाल वारो मौजू जेको मदीने वारे साईं के फर्शन का अर्शन ते रब घुराए पांजो दीदार भी करायो। अल्लाह पाक मेराज भी करायो, अल्लाह पाक अर्शन जो सैर भी करायो आ। इहो मौजू मिलियो आ त मिठे मोहम्मद के मिलियो आ। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह। जेको सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो, चओ सुभान अल्लाह। जई सुभान अल्लाह चया थोड़ा थोड़ा सुरी अचो माशाअल्लाह। जगह काफी आ। सुरपुर में चुरपुर में बरकत आ। पिंडाल तमाम वडो आ। साईंयारन के जस हुजे लख लख मुबारकों जन। महंगाई जे दौर में हेड़ो पिंडाल, हेड़ो इंतजाम, एडो जेको आहे प्रोग्राम सजायो आ सोनो, एड़ो कहीं शादीअ में ना हुंदो आ। ये सब कुछ थियो आ अल्लाह जे कुरान जे करे। चओ सुभान अल्लाह। इन महफिल जो मोर अल्लाह पाक जो कुरान आ। तवां सां भी कुरान पाक जे करे आया हूं, आलिम भी कुरान पाक जे करे। आज कुरान पाक के असां खूब बुधंदासे ऐं असां कुरान पाक जो दीदार भी कंदासे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जई कुरान पाक के बुधण भी सवाब आ, ॾिसण भी सवाब आ, चुमण भी सवाब आ। चओ जई कुरान पाक के पढ़ण भी सवाब आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। 3 नंबर ते अल्लाह पाक जेको कुरान पाक वारो मौजज़ो अता कयो मदीने वारे साईं के। आज 15वीं सदी हली रही आ। मिठे मोहम्मद करीम जो जिंदा मौजू कुरान पाक अलिफ लाम का वठी करे वन्नास तक जबर जेर शद मद लफ्ज बा लफ्ज हर्फ बा हर्फ आज कुरान पाक मौजूद आ। मदारिस में, मसाजिद में, आलमन जे सीनन में, हाफिज़न जे सीनन में, आलमन जे ज़हनन में कुरान पाक मौजूद आ। मिठे मोहम्मद जो मौजू क़यामत ताईं मौजूद रहंदो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मुझे आवाज थोड़ो बता माशाअल्लाह। जलसा भी हलन था, ए लाउड भी एड़ो घुरायो तो जो सारी सतार सिटी में आवाज गूंजी रहो आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे लाउडन में बरकत फरमाए। अल्लाह फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह फरमा सुना घबरायो ना, गमगीन ना दो। अल्लाह हिन कुरान पाक के लान वारा सा हिन जी हिफाजत जो ज़िम्मो मां अल्लाह पाक पाण खयो आ। तौरात अल्लाह पाक जो किताब, इंजील अल्लाह जो किताब, ज़बूर अल्लाह पाक जो किताब। लेकिन इया तसल्ली ओ इया दिल जा जनाब मूसा कलीमुल्लाह के न मिली, अल्लाह ईसा रूहुल्लाह के न मिली। ओ जनाब ओ जेको आहे अल्लाह पाक दाऊद अलैहिस्सलाम के इया तसल्ली नननी। अल्लाह फरमाऊस तौरात ॾियाई दो हिफाजत पाण कजाए, ईसे इंजील ॾियाई दो हिफाजत पाण कजाए। दाऊद ओ ज़बूर ॾियाई दो हिफाजत पाण कजाए।
अल्लाह जरे आमना जे लाल मिठे मोहम्मद करीम जो वारो आयो सोना घबराए ना हिन कुरान मजीद जी हिफाजत जो ज़िम्मो तो न खयो आ सोना हिनी खे लाण वारो मां अल्लाह खणी अचण वारो ओ जिब्राइल अलैहिस्सलाम तो ते लातो ओ तो याद कंदो वञ पढ़ंदो वञ अल्लाह हिनी जी हिफाजत मां अल्लाह पाण कंदो मां ॾाढा चओ सुभान अल्लाह अबा हिफाजत कई आहे न खुदा कई आहे ऐं करे ॾेखारींदो ॾाढा चओ सुभान अल्लाह अञा त शुरूआत आहे तव्हां ठरिया वेठा आहियो जेके मुजाहिद आहियो ख़त्म नबुवत जा परवाना ॿई हथ बुलंद करे चओ सुभान अल्लाह खबर पवे हे दीवाना परवाना पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ ख़त्म नबुवत जे मथां तैयार आहिनि क़ुरान पाक जे मथां जानियूं कुर्बान करण जे लाइ अॼु हे तैयार आहिनि जेके तैयार आहियो ॾाढा चओ सुभान अल्लाह अञा शुरुआत आहे पिंडाल माशाअल्लाह भरजण वारो आहे अल्लाह पाक या तसल्ली साईं के करे ॾिनी जॾहिं साईं जन मके पाक में क़ुरान पाक शुरू कयो अल्लाह मके जा काफर मुशरिक सब गॾिजी पिया ओ मशवरो कयो हाणे मोहम्मद करीम वधंदो थो वञे इन जी तालीम वधंदी थी वञे अल्लाह अॼु हिते साईं नूर मोहम्मद शाह जलसो रखायो आलमन जे लाइ स्टेज जमा जे लाइ टेंट लगी वई लाउड अची वियो ताम जो बंदोबस्त कुरान जे करे वॾी इज़त पर यार मदीने जे साईं जॾहिं आवाज़ शुरू कयो लाउड ना कुरान पढ़ण शुरू कयो ओ स्टेज न हुई मके जी पहाड़नि ते भी करे मिठे मोहम्मद करीम अल्लाह जो कुरान पढ़ण शुरू कयो काफर ओ मुशरिक सीटियूं वॼाईंदो हो ताड़ियूं हणंदो हो मज़ाक़ूं कंदा हा ला तस्माओ लिहाज़ल क़ुरान वल्ग़ौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून ओ हे कुरान मोहम्मद पढ़े न ॿुधोस न तवज्जो कयोसि रड़ियूं कयो कननि में पोपाए जो अल्लाह उनके खबर हुई ओ इन जी जुबान में करंट तासीर जादू कलाम अल्लाह जो ओ जुबान मिठे मोहम्मद जी हुजे घोटकी वारो केॾो न मज़ो हूंदो ॾाढा चओ सुभान अल्लाह जेको सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो ॾाढा अब तवासा आलमन का कुरान ॿुधऊं हियां ठरी पए तवासा जोगी साहब जो मेखे साहब जो आवाज ॿुधऊं असांजी दिल ठरी पए पर छा था समझो जॾहिं मके पाक में मदीने जे मीर कुरान पढ़ियो हूंदो नबुवत वारी ज़ुबान आ कलाम अल्लाह जो आ ॾाढा चओ सुभान अल्लाह केड़ो ना करंट होंदो चवन पिया है जादूगर अल्लाह फरमाओ मुझो सोनो जादूगर न थो ए कलाम मुझो पढ़े थो जुबान मुझे महबूब जी आ चओ सुभान अल्लाह कुरान पाक में तासीर मदीने जे साईं जो नबुवत वारी जुबान में लज़्ज़त अल्लाह एडो माखी में मिठाण नाए एडो खीर में लज़्ज़त नाए ओ जेडो अल्लाह जे कुरान में मज़ो अल्लाह वारे जो कहा वो मज़ा शोरा की सुहनदानी में आए जो मज़ा जो कैफियत आयत कुरानी में आए ॾाढा चओ सुभान अल्लाह कुरान पाक में ॾाढो मज़ो अल्लाह फरमाओ सोना गम न कर काफरन चयो हाणे कुरान न हुजे मोहम्मद करीम न हुजे हाणे माण्हू धंधा था हाणे काफर ओ परेशान थी विया अल्लाहु अकबर साईं जे ज़माने में
शायर घड़ा हा। अल्लाह पाक हर नबी के मौजज़ो दिनो। मौजज़े जी छा मना है? आजिज़ कंदड़। चो सुभान अल्लाह। बेखे आजिज़ कंदड़, बेखे झुकाईंदड़। अल्लाह पाक हर नबी के माहौल जे एतबार सा, मुआशरे जे एतबार सा मौजज़ो दिनो। जनाब मूसा कलीमुल्लाह जे वक्त में जादूगर घड़ा हा। अल्लाह मूसा कलीमुल्लाह के मौजज़ो दिनो। असा लठ वारो मूसा लठ तो उछलींदे नांग बणजी वेंदी। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जादूगर हा, लठियूं सटींदा हा, रस्सियूं उछलींदा हा। फिरौन दुनिया जा जादूगर कया मूसा अलैहिस्सलाम के नऊज़ बिल्लाह कूड़ो करण जे लाइ, खुटाइण जे लाइ। ओ फिरौन दुनिया जा जादूगर चैलेंज करे घुराया। हेडो हक ते हलण वारो अल्लाह जो मूसा कलीम नबी आ, अल्लाह जो कलीम नबी आ। अल्लाह फरमा मूसा घबराए ना, हक वारो पासो हमेशा मथे हुंदो आ। जाल हक व ज़हकल बातिल इन्नल बातिला काना ज़हूका। मूसा हक जड़े ईंदो आ मैदान में बातिल पट्टा ॾेई भॼी वेंदो आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हक वारो भले अकेलो हुजे, हक वारो भले थोड़ो हुजे, अल्लाह हमेशा मदद, नुसरत, कामयाबी हक वारन के अता कई आ। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह। जेके जेके हक वारा ॾाढा चओ सुभान अल्लाह। छो तो वाइज अज तां भी कराइजे। असां त अल्हम्दुलिल्लाह रात दी वाइज कयूं था पिया। दोस्तो हे कुरान पाक पढ़ण भी सवाब आ, ॿुधण भी सवाब आ। मूसा अलैहिस्सलाम ओ पंहिंजो अकेलो अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह अल्लाह जी मदद सां ओ उन जादूगरनि जे आॾो हिकु चिटे मैदान में आयो। अल्लाह मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो तव्हां सटींदो या मां उछलिया। अल्लाह मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो ओ अॻ में तव्हां पंहिंजा करतब ॾेखारियो। सभु जादूगर गॾिजी करे रसियूं सटियो, लठियूं उछलियो, वॾा नाग बणिजी वियो, नंढा नाग मैदान में घुमनि पियो। अल्लाह मूसा कलीमुल्लाह अल्लाह ते भरोसो, अल्लाह ते यकीन, अल्लाह जी मदद ते यकीन। मूसा कलीमुल्लाह पंहिंजी असा मुबारक उछली असदा नाग। अल्लाह फरमायो फाइज़ा या सुहबा मुबीन। उन वक्त में ओ मूसा कलीमुल्लाह जो लठ असदा नाग बणिजी वियो, एॾो नाग बणिजी वियो। अल्लाह सारे जादूगरनि जे उन नांगनि खे हिकिड़ो गिरा करे खाई वियो। हाणे उहो असदा नांग एॾो एॾो ओ फिरौन जी मारीअ खे चकाणी करे लोॾे थो पियो। अल्लाह जादूगर परेशान आजिज़ थी पिया, झुकी पियो, पंहिंजा हथियार फिटे कयो। फिरौन तूं कूड़ो आ मूसा, अल्लाह जो नबी सचो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मूसा सचो मौजज़ो माना आजिज़ कंदड़। ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में अल्लाह पाक उन्हीं के मौजज़ो ॾिनो। मुआशरे ऐं माहौल जे एतबार सां हकीम घणा हा। हर हकीम के पंहिंजी हिकमत ते नाज़ हो। अल्लाह ईसा रूहुल्लाह के अहिड़ो मौजज़ो ॾिनो, सभु हकीम आजिज़ थी पिया, तबीब आजिज़ थी पिया। अब अहिड़ो दुनिया में तबीब डॉक्टर आहे जेको कब्र ते भी मुर्दा के चवे कुम बे इज़्निल्लाह उथी भी कॾहिं भी न उथदो। जेॾियूं दवायूं उछले, जेॾा हिकमतूं करे, पर ईसा रूहुल्लाह के अल्लाह इहो मौजो ॾिनो हो। मैयत जे आॾो उथी भी चवे कुम बे इज़्निल्लाह, मैयत उथी भी करे ईसा रूहुल्लाह सां ॻाल्हाए। ईसा अलैहिस्सलाम मुर्दा ज़ात अंधे के हथ फेराए उन्हीं के नजर अची वञे। कोड़ जो जिस्मानी मरीज ओ इलाज कराए कराए थकी पवे, उनके फायदो न थे। ईसा रूहुल्लाह अल्लाह जो नबी हथड़ो घुमाए उनके शिफा मिली वने।
डाढ़िया चो सुभान अल्लाह। मौजज़ो माना आजिज़ कंदड़, माना सारे दुनिया की ताकतुन के झुकाईंदड़। जो तो मौजज़ो होंदो नबी जो आ, पर ताकत कंहिंजी होंदी आ? डाढ़िया नथा गलाए, ताकत कंहिंजी? मौजज़ो नबी जो, हथ नबी जे थे अल्लाह ज़ाहिर कंदो आ, पर ताकत कंहिंजी, कुदरत कंहिंजी? अल्लाह जी होंदी आ। मार्ज़ पे कहो इशारो अल्लाह अल्लाह। ओ सभिन हकीमन के तबीबन के आजिज़ करे छड़ो। ओ जनाब हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा मिठे मोहम्मद करीम जे वक्त में ओ शायर घना पंहिंजी शायरीअ ते नाज, ओ पंहिंजे शेरनि ते नाज कंदा। अल्लाह पाक मदीने जे साईं के ॿिया कमोल ओ मौज़ा वॾा ॾिना। मदीने जो साईं इशारो करे चंड ॿ टुकड़ा थी वञे। अल्लाह साईं इशारो करे या शजर वण पंहिंजी जाइ छॾे करे हलो जे मदीने जे साईं। एॾा मौज़ो हो बेज़बान शाही के इशारो करे मदीने जे साईं से बेज़बान शाही ॻाल्हाए, बेसा शाही ॻाल्हाए। पर यार अल्लाह साईं के मक्के पाक में हे अज़ीम मौज़ो ॾिनो, वॾो कमाल वारो मौज़ो जाते शायरी शायर नाज़ कंदो हो। ओ पंहिंजी शायरी में हद करे छॾियो, पर अल्लाह अहिड़ो क़ुरान ॾिनो, अहिड़ो किताब ॾिनो। अल्लाह जो कलाम तौरात अल्लाह जो किताब हो, इंजील अल्लाह जो किताब, अल्लाह ज़बूर अल्लाह जो किताब। पर यार कुरान मजीद अल्लाह जो किताब भी हो, पर जो कलामुल्लाह भी हो, अल्लाह जो कलाम हो। डाढ़िया जो सुभान अल्लाह। अल्लाह जो कलाम भी हो। रब साईं जई कुरान पाक जी पान तिलावत फरमाई। रब साईं जई कुरान पाक के पान पढ़ियो हो। आसमान जमीन अर्श फर्श कुर्सी लो कलम पैदा न थिया हा। अल्लाह पाक 1000 साल दुनिया जे पैदा करण खां अॻु हिन कुरान पाक जी सूरत ताहा जी तिलावत खुद खुदा पान कई आ। ॾाढे नथो चई सुभान अल्लाह। बुधण वारा जिन नहा, बुधण वारा इंसान नहा, बुधण वारी मखलूक पाक फरिश्तन जी ही जॾहिं खुद खुदा पान पढ़ो केॾो ना मज़ो हूंदो। आमिना जो लाल पढ़े करंट लगी वञे, पर खुद खुदा पाक ज़ुल जलाल रब हिन कुरान पाक के पान पढ़ो। मलाइक वजद में अची विया, खुशी में अची विया, ओ झूमिन पिया। अल्लाह हेड़ो कलाम लज़्ज़त वारो, बरकत वारो, राहत वारो असा कदे भी ना ॿुधो आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हेड़ो कलाम कहा वो मजा शुआरा की सुहमदानी में है, जो मजे जो कैफियत आयत कुरानी में है। ओ एड़ो मजो अल्लाह शेरन में ना है, ओ एड़ो मजो तौहीदन में ना है, एड़ो मजो कई इंसान जो कलाम में ना है। ओ जेरो मजो जेरो सुरूर, ओ जेरी लज्जत अल्लाह अल्लाह जे कुरान में, अल्लाह जे किताब में। मां अर्ज़ पे कयो सजा मक्के जा शायर आजिज़ थी विया, असां भी ओ शेर ठाया। पर हेड़ो कुरान पाक जहिड़ो ओ जेको सभिनी कलामन जो सरदार, सभिनी शेरन खां मथे, जंहिंमें नज़र कयो अजीब तुक बंदियो, अजीब सिट बंदियो। अल्लाह कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद। ओ नजर कंदे दाल दाल नजर ईंदी, वरी नजर कंदे जई आयत जे आखिर में नून आखिर ताईं नून नजर ईंदो। अर्रहमान अल्लमल कुरान,
खलकल इंसान अल्लमाहुल बयान जाते नजर कंदो ओ सीना उते तोखे सीन नजर ईंदी जाते नजर कंदो दाल उते दाल दाला सब शायर परेशान ओ शेरी करण वारा अल्लाह अकबर। मक्के में एकड़ो शायर हो वडो जई चयो चैलेंज कई अल्लाह अकबर। कुरान पाक में 3 चैलेंजूं उन मक्के जे शायरन के मुशरिकन के अल्लाह पाक कयो कुरान पाक जो मुकाबलो करे दिखायो। हिन जहिड़ो किताब हिन जहिड़ी सूरत कुरान पाक जहिड़ी का आयत आणे दिखारियो सॼा दुनिया जा सब शायर गॾिजी पओ कातिब गॾिजी पओ लेकिन कुरान पाक जी आयत जो मुकाबलो भी न करे सघंदो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हिन जहिड़ी आयत भी तव्हां पेश न करे सघंदो। अल्लाह अकबर। हिकिड़ो शायर हो जे मूंखे इनाम ॾियो मां जेको आहे कुरान पाक जी सूरत फील नंढड़ी सूरत आहे अलम तर कैफा फअल रब्बुका बि अस्हाबिल फील जंहिंमें हाथनि वारनि जो ज़िक्र आहे उन चयो त मां ठाहींदुमि। मके जे सरदारनि चयो पोइ तोखे असां इनाम पोइ तोखे असां वॾा तोहफ़ा ॾींदासीं जो हिन कुरान जो तो मुकाबलो करे ॾेखार हिन जहिड़ी सूरत ठाहे ॾेखार। उन वॾी महिनत कई रात ॾींहुं पेन पना गॾई हाणे उहा सूरत ठाहे थो। अल फील मल फील वमा अदराका मल फील ज़म्बुन तवीलुन खुरतुमुन वबीलुन उन इहा सूरत नंढड़ी तैयार करे उन मुशरिकन सरदारन शायरन जे आॾो रखई चई ॾिसो मां भी इनजो मुकाबलो कयो आहे। उन्हनि माना कई अरब माना समझन पिया अल फील मल फील हाथी हाथी छाहे ज़म्बुन वबीलुन पुछ जंहिंजो नंढो हूंदो आहे खुरतुमुन वबीलुन सूंड जंहिंजी वॾी हूंदी आहे हाथीअ जी तारीफ़ कई। उन्हनि चयो अड़े हेॾा इनाम तुंहिंजे लाइ तैयार हुया हैफ़ हुजे एॾो वक़्त लाथई हे त तूं मज़ो न कयो आहे। होॾे अलम तर कैफा में अल्लाह हाथनि वारनि जी मुज़म्मत बयान कई आहे अज़ाब बयान कयो आहे तो त हाथी जी रुगो तारीफ़ कई आहे तूं मुकाबलो न कयो तो जो इनाम जो हक़ नाहे। माण्हू दुनिया वारा समझी विया त हिन कुरान जो मुकाबलो हिन हक़ जो मुकाबलो हिन मौजे जो मुकाबलो दुनिया जी काई ताकत नथी करे सघे। दुनिया जा शायर मरी विया कुरान के चैलेंज कबूल करण वारा खत्म थी विया पर कुरान पाक क़यामत ताईं इएं जिंदाबाद रहंदो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो सोना इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। सोना घबराए न अल्लाह गम न कर सोना फिक्र न कर हिन कुरान पाक लाइण वारा भी अस ओ हिन जी हिफाजत करण वारो अस आलमन जी सूरत में हाफ़िज़न जी सूरत में अल्लाह मसाजिद जी सूरत में असां हिफाजत कंदासीं। ओ कोई दुनिया जो बातिल मुकाबलो न कंदो ओ घोटकी वारो अॼु दुनिया हले थी कुरान जे करे कुरान पाक ओ जेको तो असांजे लाइ रहमत बणिजी आयो आहे शिफ़ा बणिजी आयो आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। दुनिया हले कुरान जे करे थी आसमान बीठो आहे कुरान जे करे जमीन कुरान पाक जे करे सिज कुरान पाक जे करे आसमान में सितारा जमीन मिठो पानी दे थी कुरान जे करे घोटकी वारो हे कुरान अथो तव्हां सां बचा पिया हो। कुरान दुनिया जो छा आहे बाबा रूह आहे रूह। अब तव्हां में रूह आहे न जंहिंमें साहु आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। खबर पवे त हे मां कब्रिस्तान में वाइज़ नथो कयां हे जिंदा वेठा ॾाढो चओ सुभान अल्लाह। अब जंहिंमें रूह हूंदो आहे उन जी ज़ुबान ॻाल्हाए अख ॾिसे कन ॿुधे हथ वठे पेर घुमे रूह न हुजे त माण्हू मैयत आहे। हाणे उहो मख बि परे न करे सघंदो मैयत आहे जेको तड़ में मोहताज आहे हर शइ में हे दुनिया जो रूह अल्लाह जो कुरान आहे। ॾाढो चओ सुभान अल्लाह।
दुनिया जो रूह आसमान बीठो आ कुरान जो करे ओ जमीन बीठी है अल्लाह कुरान जो करे आओ कुरान थो तवासा बचा पिया हो अल्लाह अज असा कुरान को परे परेशान अमीर भी परेशान गरीब भी परेशान नंढो परेशान अज मां दावत देण आयो ओ सही नूर मोहम्मद शाह जे जलसे में अचण वारो अज सतार सिटी 2 में साईं जो मदरसो पांजे बच्चन के पढ़ायो औलाद के पढ़ायो हाफिज पढ़ायो सुकून कुरान में रहमत कुरान में अल्लाह अल्लाह बरकत कुरान में इज्जत कुरान में अल्लाह फरमायो वानो नज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाअ व रहमतुल लिल मुमिनीन ओ हिन कुरान के असा मोमिनन जे लाइ ओ ईमान वारन जे लाइ शिफा करेला थो हर दर्द जी दवा कुरान अल्लाह हर मर्ज इलाज कुरान हर परेशानी जो हल अल्लाह जो कुरान अल्लाह अकबर कुरान के छड़ियो आज तवा सा परेशान आयो हे अल्लाह जा अजाब हे शाम तुर्की जे अंदर जिलजिला आया हजारे मानो जमीन में दबजी विया 50 मार ही अल्लाह जो अजाब आयो मुंजा दा ओ उन इंसानियत जा जिस्मन जा टुकड़ा टुकड़ा थी विया कई मानो जो लाश हाथ न आयो कई अमर भेण न्याणी जी बाह हथ आई कई नंढी जो मथो हथ आयो कंहिंजा पेर हथ आया कंहिंजो जिस्म दबजी वियो एडो अजाब हे अजाब तवा सा के इशारो आ तो मुंजा बानो इन बच्चा रब्बी का लशदीद मुंजी पकड़ सख्ता जड़े मां पकड़ी दो आ तो कोई माई जो लाल छड़ाए न सिकदो आ जड़े मां छड़ी दो आ तो कोई पकड़े न सिकदो आ मुंजा दा मां दावत फिक्र देण आयो आ कुरान सा प्यार कयो मदरसन सा प्यार कयो अथो ये जायो बच्चा जो जायो बस ये थो हाने असा दुनिया जे अंदर रहन जेड़ा न हो रहा पर जेकरे अल्लाह छड़ियो आ एक आमना जे लाल जे सदके बियो हिन मिठे कुरान जे सदके डाडिया न तो चे सुभान अल्लाह जेकरे खर्चो है तो मां तो ॾियाई डाडिया चो सुभान अल्लाह अब खर्चो तो ना है ना सुभान अल्लाह में ना खर्चो आ ना परचो आ पर अज तो जो अरशन ते चर्चो आ डाडिया चो सुभान अल्लाह नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर मुझा मोहतरम दोस्तों कुरान पाक जिंदा मदीने वारे साईं जो मौजू अज भी मौजूद है हाफिजन जे सीनन में नल्ला नल्ला बार बच्चा हाफिज अल्लाह अकबर हाने रजब जो महीनो पूरो शाबान मदरसन जे जलसन में ता वञो दिस्तार फजीलत जा जलसा काथे 10 हाफिज काथे 5 हाफिज काथे 50 हाफिज कुरान पाक जा मां एकड़े जलसे में वयम 10 सालन जो खुदा जो कसम अखिन मां पानी अची वियो वाकई मां जो यकीन अन्या मजबूत थियो तो वाकई है मौजू आ जो एतरो मासूम बच्चो कुरान जो हाफिज लगो पियो आ डाडिया न चोचे सुभान अल्लाह अल्लाह केड़ी ना खुशी अब्बे के उनजे अमर के उस्तादन के नड़ो मासूम बच्चो कुरान जो हाफिज लगो पियो आ हे कुरान पाक आसान आ एतरी रहमत आ अल्लाह फरमायो वाला कद यसरनल कुरान अल ज़िक्र असा कुरान पाक आसान कयो अल्लाह ओ कुरान पाक एडो आसान एडो रहमत नंढो पड़े आसान वडो पड़े आसान कोड़ो पड़े आसान ओ वडी उम्र वारो कुरान पाक उस्ताद आडो कोड़ा भनी वेठो अल्लाह मासूम बच्चो ओ अना
जंहिंजी ॿोली बि पंहिंजी न सिखियो कुरान खालिस अरबी ज़ुबान खालिस अरबी ज़ुबान ओ फसीह असर अजीब ॿोली पर अल्लाह पाक हिन कुरान मजीद खे एॾो आसान कयो आहे एॾो इज़ी कयो आहे ओ तुंहिंजो बचड़ो उस्ताद आॾो गोॾा भञी करे अदब सां वेही करे तॾे ते वेही करे कुरान पाक खे खोलींदो आहे अल्लाह उन जी दिल वारी दरीअ खे खोले छॾींदो आहे अल्लाह फरमायो ही मुंहिंजो कुरान आसान तो आसान मेहनत करण तव्हांजो कम ओ हिनी खे दीदार करण तव्हांजो कम ज़ुबान उथलाइण तव्हांजो कम ओ नंढड़ी दिल में हेॾो वॾो कुरान महफूज़ करण मां अल्लाह जो कम ॾाढा जो सुभान अल्लाह आवाज साईं कारी नूर मोहम्मद पढ़ाए तो पियो ना नंढा नंढा ॿार बचड़ा पढ़नि था अल्लाह अकबर मेहनती उस्ताद ओ जेको साईं अॻ में मोमल जी माड़ी में पढ़ाए आयो आहे हाणे हिते आयो आहे अॻ में उते हाफ़िज़ एतिरा साईं जे जलसे में वयुमि खोड़ हाफ़िज़न दिस्तार कई चओ सुभान अल्लाह अल्लाह अकबर खोड़ हाफ़िज़न दिस्तार कई अॼु उनजा शागिर्द पढ़ाइनि था पिया मुंहिंजा दोस्तो इहो सदको जारी आहे अबे अम्मा जे लाइ बि सदको आहे और उस्तादनि जे लाइ बि सदको जारी आहे शागिर्दनि जा शागिर्द पढ़ाईंदा रहंदा ओ सवाब न खुटंदो क़यामत ताईं उन्हनि जे लाइ सवाब पियो हलंदो ॾाढा चओ सुभान अल्लाह तव्हां सां अञा क़ुरान बच्चन खे न पढ़ाइजो रक्षन जा किराया उहे फीसियो ड्रेसियो वठी स्कूल पहुचायो उहा आर्जी तालीम आहे आर्जी डिग्री आहे हिते उस्ताद मदरसन में बच्चन खे उहे कुरान जे सदके मानी भी मिले मुफ्त में कुरान मिले मुफ्त में किताब मिले पर असां खे कदर ना हो अबा मुफ्त वारी शाही जो कदर ना होंदो आहे मोबाइल वरती आहे न पैसनि में हाणे कदर आहे जेकर हिते रहिजी वेंदी साईं नूर मोहम्मद मां फोन कंदुमि साईं मुंहिंजी मोबाइल 10-12 जी रहिजी वई आहे महिरबानी कजो इहा जेको हक़ीक़ी कजो उन पैसे वारी शाही जो कदर आहे पर कुरान हेॾो वॾो मुफ्त में मिलियो आहे कदर न आहे अॼु वाइदो कयो पंहिंजे बच्चन खे जो कुरान पढ़ाईंदासीं औलाद खे कुरान पढ़ाईंदासीं घर में कुरान जो विर्द हलंदो कुरान पाक जी तिलावत जारी करण तो जो कम आहे अर्श वारो रब चवे थो आयल अज़ाब मुसीबत तारण मां अल्लाह जो कम आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह मां जो टाइम शायद पूरो भाऊ हमादुल्ला नाथ खान जेको बेहतरीन मूंसां गॾु हूंदो आहे मिस्कीन नाथ खान हाफ़िज़ भी आहे इनजा मौलूद भी ॿुधो ऐं सुभान अल्लाह भी चओ ऐं थोड़ो सखावत जो इज़हार भी हुजे 500 अॼु महांगाई आहे नाथ खान नबी जी नाथ चवण वारो दुआ ॾींदो वेंदो अल्लाह मां तुंहिंजी हमद ऐं नाथ चवां थो हे ख़िदमत करनि था अल्लाह जे रिज़्क़ रोज़ी में बरकत फरमा भाऊ हमादुल्ला इंशाअल्लाह हाजी इमदादुल्लाह जो शागिर्द आवाज ॿुधो तव्हांजी दिल ठरी पवंदी आवाज को सुभान अल्लाह चवे वरी ॾाढा चओ सुभान अल्लाह अचो बाबा